अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशं वस्समाअ बिनाअ वअन्ज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्तहलतिद दुनिया मुदबिरतुन वल उक़बा मुक़बिलह वलिकुल्लि मिनहुमा बनून फला तकूनू अब्नाअद दुनिया वलाकिन कूनू अब्नाअल उक़बा फ़इन्नल यौमा अमलुन वला हिसाब वगदन हिसाबुन वला अमल इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। ॻोठ हबीब चाचड़ सां वाबस्ता मुसलमान भाइरो अवां खे मुबारक हुजे पंहिंजे दुनिया जे कमनि कारनि खे छॾे अॼु अवां हिन पुर रौनक दीनी इज्तिमा में हाज़िर थिया हो। रब जे दर दुआ आहे त रब करीम तव्हां असांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फ़रमाए। दुनिया में इंसान जे अचण जो भी कुछ मक़सद है। जीअं दुनिया जे शयुनि जो भी कुछ गर्ज़ ऐं मक़सद हूंदो आहे, इंसान जो दुनिया में अचण जो भी को गर्ज़ को मक़सद है। अवां इंसान पैर में चौंपल पाए आया हो, जॾहिं कारीगर इन जुतीअ खे ठाहियो, मोचीअ इन जुतीअ खे ठाहियो, दुकानदार इन जुतीअ खे दुकान ते रखियईं,
त हर हिकिड़ो इंसान जॾहिं दुकान तां चप्पल ख़रीद पियो करे त पंहिंजे पेर में पाए पियो ॾिसे। पोइ इंसान खे उहा चप्पल उहा जुती साण हूंदी आहे पेर जे अंदरि। रस्ते वेंदे जेकॾहिं को नांग ॾिठई त उहा पंहिंजी चप्पल पंहिंजी जुतीअ सां उन नांग खे मारींदो। जेकॾहिं काथे विछूं ॾिठई ॿियो को औज़ार हिन खे कोन्हे त उन चप्पल सां विछूअ खे मारींदो। जे कुतो हिन जे कढ लॻो, हिन खे भितर नाहे लठ नाहे त उन पाधर ऐं जुतीअ सां कुते खे हकलींदो। त इंसान इन जुतीअ जो हिकिड़ो मक़सदु नांग खे मारण बि आहे, इन जुतीअ जो हिकिड़ो मक़सदु विछूअ खे मारण बि आहे, इन जुतीअ जो हिकिड़ो मक़सदु कुते खे हकलण बि आहे, इन जुतीअ जो मक़सदु पेर में पाइण बि आहे। हाणे इन जुतीअ जो असुलु बुनियादी मक़सदु पेर में पाइण हो। चाहे इन जुतीअ सां नांग खे बि मारिजे थो, विछूअ खे बि मारिजे थो, ॿियनि मूज़ी जानवरनि खे जीतनि जड़नि खे बि इन सां मारे पियो सघिजे, किरड़ीअ खे। पर असुलु जुतीअ जंहिं ठाही, जेका जुती ठाही वेंदी आहे उन पेर जे लाइ। त तव्हां असां इंसान जॾहिं दुनिया में आयासीं, कंहिं इंसान दुनिया जो मक़सदु दुनिया जूं शयूं सम्झूं त मुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु इहो आहे त मां ज़मीन खे आबाद कयां। कंहिं इंसान सम्झो मुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु आहे त मूंखे 4 ढोर मेंहनि जा हुजनि। कंहिं इंसान सम्झो मुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु इहो आहे त मूंखे होटल हुजे। कंहिं इंसान ज़िंदगीअ जो मक़सदु मुलाज़मत नौकिरी सम्झी। कंहिं इंसान दुनिया जे ज़िंदगीअ जो मक़सदु पैसो पाई सम्झो। लेकिन रब साईं फरमायो त न इंसान, तुंहिंजे दुनिया में मोकिलण जो मक़सदु दुनिया जूं शयूं न हूं, बल्कि तो इंसान खे मोकिलण जो मक़सदु इहो आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, ताकि अव्हां इंसान हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो। दुनिया में इंसान दुनिया जे कमनि खां कोन आयो आहे। इहे सभु इंसान जूं ज़रूरतूं पंहिंजो पाण रब सां ई पूरियूं पियो करे। इंसान जो दुनिया में अचण जो मक़सदु रब खे सुञाणे त दुनिया में रही इंसान पंहिंजे ख़ालिक पंहिंजे रब खे सुञाणे। हाणे उहा सुञाण इंसान खे क़ुरान पाक जे ज़रिए थींदी। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ हिन इंसान खे अल्लाह जूं नेमतूं थो यादि ॾियाराए। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम, ऐं इंसानो उन रब जी इबादत कयो जंहिं रब अव्हांखे वजूद बख़्शो। सभ खां पहिरियां इंसान खे पंहिंजी जान सां मुहबत हूंदी आहे। अव्हां हिते दीनी इज्तिमा में तंबूअ जे हेठां वेठा हो, उस ते नथा वेहो छो त जान खे तकलीफ़ थींदी। इंसान बज़ाहिर लुक में खां गिरह खां उन प्लेट पाटड़े जे तरफ़ वञे थो, पर चुल्हे ते वञी वेहे। बाहि जे वेझो इंसान गर्मीअ में नथो वेहे त जान खे नुक़सानु थींदो। साम्हूं हेॾो दरियाह वहे थो बंद जे परियां, जेको अण तारो आहे, उनखे चओ तोखे तड़ बि करिणो हूंदो आहे, वञा दर टुॿी वञी हाणे तड़ करे अचु, ओॾांहुं नथो वञे। त हिन इंसान खे पंहिंजी जान सां मुहबत आहे। अल्लाह साईं फरमाए थो, ऐं इंसान इहा जान तोखे मां रब अता कई, तंहिंजे करे इन जो मक़सदु इहो आहे त इन जान सां तूं मुहबत न रख, मुहबत पंहिंजे रब सां रख। तव्हां असां मुस्लमाननि खे अल्लाह जी इबादत जो हुकुम आहे। हाणे ज़ोहर जी नमाज़ जो वक़्तु थींदो, सभु उथी करे वुज़ू करे नमाज़ पढ़ंदासूं। क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जो हुकुम आहे, अल्लाह जे ज़िक्र जो हुकुम आहे, बैतुल्लाह जे हज ऐं उम्रे जो हुकुम आहे, ज़कात ख़ैर ख़ैरात जो हुकुम आहे, महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत ते हलण जो हुकुम आहे, क़ुरान शरीफ़ ते अमल करण जो हुकुम आहे। इहे जेके बि इबादतूं आहिनि, इन्हनि इबादतुनि जो मक़सदु इहो आहे त बाने खे पंहिंजे रब सां मुहबत थी वञे। निमाज़ अहिड़े अंदाज़ सां पढ़े जो हिन जी रब सां मुहबत हुजे।
रोज़ो अहिड़े अंदाज़ सां रखे जो रब सां मुहबत थी वञेसि। बैतुल्लाह जो हज उमरो अहिड़े अंदाज़ सां करे जो रब सां मुहबत। क़ुरान जी तिलावत अहिड़े अंदाज़ सां करे जो रब सां मुहबत। अल्लाह जो ज़िक्र अहिड़े अंदाज़ सां करे जो रब सां मुहबत। ज़कात ख़ैर ख़ैरात अल्लाह जे नाले ते क़ुर्बान करे रब सां मुहबत। त पूरी इबादतुनि जो मक़सदु अल्लाह जी ज़ात सां मुहबत आहे। हाणे अल्लाह साईं इंसान खे ॿिनि क़िस्मनि जा उज़वा ॾिना आहिनि। हिकिड़ा इंसान खे ज़ाहिरी उज़वा आहिनि, अखि सां दुनिया जूं शयूं ॾिसूं था, कननि सां आवाज़ पिया ॿुधूं, ज़ुबान सां इंसानु ॻाल्हाईंदो आहे, हथनि सां कंहिं शइ खे वठंदो आहे, पेरनि सां इंसानु उन शइ ते वञी पहुचंदो आहे। ॿियो अल्लाह साईं इंसान जे वजूद ऐं जिस्म में हिकिड़ो उज़वो दिलि जो रखियो आहे। दिलि जो रखियो आहे। इंसान जा उज़वा ज़ाहिरी भल दुनिया जे कमनि में हुजनि, इन खां अल्लाह रसूल कोन रोकियो, शरीयत उन खां कोन पई रोके, क़ुरान शरीफ़ इन खां कोन पियो रोके। इंसान जे जिस्म जे अंदरि जेको उज़वो आहे जंहिंखे दिलि चइबो आहे, इन जे लाइ हुकुम थियो त इहा दिलि पंहिंजे रब सां जोड़। तंहिंजे करे मुहबत जो मर्कज़ हथ न आहिनि, मुहबत जो मर्कज़ अखियूं न आहिनि, मुहबत जो मर्कज़ ज़ाहिरी उज़वा न आहिनि, मुहबत जो मर्कज़ इंसान जी दिलि आहे। मुस्लमान खे दुनिया हुजे, दुनिया जूं शयूं हुजनि, इन खां अल्लाह रसूल नथो रोके। तव्हां ॿारड़ी जा इंसान हो, ज़मीन जा, बनीअ जा, माल जा शौक़ीन हो, भले हुजे तव्हांखे, भले तव्हांखे ढोर ढगा हुजनि, भले अव्हांखे ज़मीन हुजे, भले इंसान पंहिंजो कम जो फ़सुलु पियो पोखे, भले उन ज़मीन खे वक़्तु ॾे, भले दुनिया जा कमकार करे, दुनिया जो हुजणु इस्लाम इन खां नथो रोके। दुनिया जी मुहबत खां इस्लाम रोकियो आहे। थोरो सम्झिजो, दुनिया जी मुहबत खां इस्लाम रोकियो आहे। इस्लाम ईअं नथो चए त तव्हां शादी न कयो, भल कयो, पर औरत जी मुहबत में एतिरो महब न थी वञिजो तूं रब खे विसारे छॾे। इंसान खे भल औलाद हुजे, शादी कंदो आहे, औलाद थींदी आहे, औलाद भल हुजेसि, पर औलाद जी मुहबत में अहिड़ो न थी वञे जो रब खे विसारे छॾे। इंसान खे दुनिया जूं शयूं भल हुजनि, लटो कपिड़ो, ज़मीन, मेंह, ढोर ढगा सभु हुजनि, पर इन्हनि जी शयुनि में एतिरो नादान न थी वञिजो, इन्हनि सां तुंहिंजी मुहबत हुजे जो तूं पंहिंजे रब खे विसारे छॾे। इन खां शरीयत जलियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हुब्बु दुनिया रासो कुल ख़तियत। दुनिया जी मुहबत हर गुनाह जी पाड़ आहे। जॾहिं दुनिया सां मुहबत थींदी त पोइ गुनाह आसान थी वेंदो। हाणे कीअं ख़बर पए त दुनिया सां मुहबत आहे या न आहे? तव्हां असांजा ज़ाहिरी उज़वा दुनिया जे कमनि कारनि में हुजनि, इहो मुहबत जो दलील कोन्हे। मुहबत जो दलील कहिड़ो आहे? जो इंसान जे क़ल्ब ऐं दिलि में दुनिया अची वञे। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि त मन अहब शैअन अक्सर ज़िक्रहू, जेको जंहिंसां मुहबत रखंदो आहे उनखे यादि बि घणो कंदो आहे। जेकॾहिं ज़मीन घणी यादि आहे त सम्झबो त ज़मीन सां मुहबत अथसि। जे सुबुह शाम मेहन खे वेठो यादि थो करे, सम्झबो त मेहन सां मुहबत अथसि। जे सुबुह शाम पैसे खे यादि थो करे, सम्झबो त पैसे सां मुहबत अथसि। जे सुबुह शाम दुनिया जे इज़तुनि खे यादि थो करे, सम्झबो त दुनिया जी इज़त सां मुहबत अथसि। जे सुबुह शाम पंहिंजे रब खे यादि पियो करे त सम्झबो त रब सां मुहबत अथसि। जे सुबुह शाम रब जो सजदो पियो करे, निमाज़ पियो पढ़े, सम्झबो त रब सां मुहबत अथसि। जेकॾहिं सुबुह शाम क़ुरान जी तिलावत पियो करे, सम्झबो त रब सां मुहबत अथसि। जे सुबुह शाम रब जो ज़िक्र पियो करे, सम्झबो त रब सां मुहबत अथसि। इंसान जंहिंसां मुहबत रखंदो आहे उनखे यादि घणो कंदो आहे। हाणे अल्लाह साईं अकुल ॾिनो आहे, इंसान पंहिंजे अकुल सां ॾिसे सोचे त मां दिलि में घणो कंहिंखे यादि कंदो आहियां। आया दिलि में मूंखे दुनिया जूं शयूं यादि हूंदियूं आहिनि या मूंखे रब यादि हूंदो आहे? तंहिंजे करे इबादत बंदगीअ जो मक़सदु अल्लाह जी मुहबत आहे। निमाज़ अहिड़े अंदाज़ सां पढ़ जो तुंहिंजी रब सां मुहबत थी वञे। हाणे मुस्लमानो सम्झिजो, अल्लाह साईं खे तव्हां असांजी दुनिया जी अखि नथी ॾिसी सघे,
रब त अख खां ग़ाइब आहे पर रब आहे सयूं रब जी ज़ात आहे क़ुरान बि चए थो रब आहे तव्हां असांजो ईमान अक़ीदो बि चए थो त रब आहे महबूब मुस्तफ़ा बि चयो त रब आहे पर तव्हां असांजी अखि न पई ॾिसी सघे ईअं दुनिया जूं घणियूं शयूं आहिनि इंसान जी अखि ॾिसे त कोन थी पर उहे शयूं आहिनि उहे शयूं घणियूं आहिनि हिते वेठा हूं हवा पई लॻे इंसान जे जिस्म मां पघर पियो सुके पखे जे इंसान भिक सां वेहंदो आहे पखे जे परनि मां हवा त निकिरंदी आहे पर हवा ॾिसण में त कोन थी अचे पर आहे सयूं इंसान जी अखि कोन ॾिसी सघंदी आहे त हवा आहे हा को मिटी थी तूफ़ान थियो कख पन उॾरियो उहो इंसान ॾिसंदो आहे सोहो सुधो हवा खे ॾिसे हवा इंसान कोन थो ॾिसी सघे एतिरी बारीक़ सनड़ी शइ आहे तंबूअ जे हेठां वेठा हो इंसान खे गर्मी थींदी त हाणे गर्मी इंसान सम्झे अथो त गर्मी आहे पर उहा गर्मी ॾिसण में त कोन पई अचे तव्हां असांजी अखि मां नज़र ऐं दीद निकिरे थी हिक ॿिए खे इंसान ॾिसूं था दुनिया जूं शयूं पिया ॾिसूं नफ़े नुक़सान जूं त अखि मां जेका नज़र ऐं दीद निकिरे थी त इनखे इंसान ॾिसी कोन थो सघे जेका दीद निकिरे थी इहा दीद ॾिसण में कोन थी अचे उहा कोन थी अचे ॾिसण में पर इंसान खे उन दीद सां मुहबत आहे उन दीद जे करे हिन इंसान खे अखि सां बि मुहबत थी पई सुरमो छो पाईंदा आहियूं अखि में त जीअं दीद ऐं नज़र जी हिफ़ाज़त थिए सुहिणो लॻा को धकु लॻी पवंदो अखि में त जल्दी इंसान डॉक्टर जे तरफ़ वेंदो त वञी को ड्रॉप्स वठी अचां को पुड़ो वठी अचां डॉक्टर खे ॾेखारियां मतां मुंहिंजी नज़र न बीहजी वञे इंसान पोढ़ो कमज़ोर थींदो आहे नज़र उनजी कमज़ोर थींदी आहे त डॉक्टर ॾे वेंदो आहे चवंदो आहे मूंखे को चश्मो ॾे अखि जे मथां खोपो रखां त मुंहिंजी नज़र दीद सही थिए असुल हिन इंसान खे उन दीद ऐं नज़र सां मुहबत आहे हाणे उन नज़र ऐं दीद जे करे हिन खे अखि सां मुहबत हिन खे दारूअ सां मुहबत हे डॉक्टर जी तलाश में पियो वञे हे इंसान राति जो सुम्हे पियो आराम पियो करे त मुंहिंजी अखि खे आराम हुजे मुंहिंजी अखि ख़राब न थिए मिटी तूफ़ान थींदो आहे त इंसान पंहिंजी अखि खे बंदि रखंदो आहे त मतां तूफ़ान मिटी मुंहिंजे अखि में वञे मुंहिंजी नाज़ुक इहा अखि ख़राब न थिए जो नज़र दीद मुंहिंजे मथां ख़तमु न थी वञे एॾी नेमत न हली वञे त इंसान ईअं सम्झो त जीअं अखि मां नज़र ऐं दीद निकिरे थी उनखे तूं मां कोन पिया ॾिसी सघूं पर सॼी दुनिया तस्लीम थी करे त बराबरि आहे नज़र दीद आहे हाणे उन दीद जे करे इंसान अखि सां मुहबत पियो रखे ईअं ई सम्झो त रब जी ज़ात तोखे मूंखे दुनिया जी अखि सां ॾिसण में कोन पई अचे पर उन रब जे करे निमाज़ सां मुहबत उन रब जे करे क़ुरान सां मुहबत उन रब जे करे ज़िक्र सां मुहबत उन रब जे करे महबूब मुस्तफ़ा सां मुहबत उन रब जे करे सहाबा सां मुहबत उन रब जे करे अहल बैत सां मुहबत उन रब जे करे उलमा सां मुहबत उन रब जे करे मस्जिद सां मुहबत उन रब जे करे बैतुल्लाह सां मुहबत असुल ही बानो मुहबत पंहिंजे रब सां रखे थो पोइ रब सां जंहिं जंहिं शइ जी निस्बत आहे उन निस्बत जे करे हर शइ सां इंसान मुहबत करे रखे ईअं हूंदो आहे दुनिया में इंसान जंहिंसां मुहबत रखंदो आहे इश्क मजाज़ीअ जे अंदरि उन महबूब जे रिश्तेदारनि सां बि मुहबत रखंदो आहे उन जे वतन सां उन जे ॻोठड़े सां उन जे इलाइक़े सां उन सां बि मुहबत पियो रखे उनखे पियो यादि करे मजनू वेठो हो बयाबान में पोइ उते मिटीअ ते लैला जो नालो लिखे वरी उनखे ड्राहे वरी उन मिटीअ जे मथां वारीअ जे मथां नालो लिखे वरी उनखे ड्राहे कोई इंसान ॾिठुसि त मजनू छा पियो करे चए बसि उन हीअ लैला जे नाले जी पियो उनखे यादि पियो कयां विर्द पियो कयां लैला त साम्हूं कोन्हे पर उनजो नालो लिखी करे उन सां पंहिंजी दिलि खे रिझायां तंहिंजे करे हिन इंसान खे हुकुम थियो त तूं अलाह जी इबादत कर रब जो ज़िक्र कर त तूं बार बार अल्लाह अल्लाह कर रब जो ज़िक्र कर सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ताकि तुंहिंजी दिलि खे तसली अचे त ही इंसान पंहिंजी दिलि खे तसली पियो ॾे त बराबरि ही बानो पंहिंजे रब खे महबूब खे यादि पियो करे तंहिंजे करे इंसान खे पहिरियां मुहबत जान सां हूंदी आहे अल्लाह से फरमायो इंसान इहा जान तोखे मां रब ॾिनी अथमि रब सां ई ॾिनी आहे अल्लज़ी ख़लक़कुम जंहिं रब अव्हां खे वजूद बख़्शो
अजीब तरह सां रब इंसान खे वजूद पियो बख़्शे। रब साईं इंसान खे जॾहिं अमड़ जे रेह में मादर में पाणी पहुचंदो आहे, अमड़ जे रेह में मादर में जॾहिं पाणी पहुचंदो आहे, हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि सां फरमाइनि उन रेह में मादर में अल्लाह साईं 400 फ़रिश्ता रखंदो आहे। 400 फ़रिश्ता। अञा ईअं सम्झो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जॾहिं लुक़्मो थो खाए, गिरह थो खाए, को पाणीअ जो ढुक थो पीए, का अल्लाह जी नेमत खाए थो, उन जे निड़ घुट ते अल्लाह जो फ़रिश्तो आहे जेको फ़रिश्तो उन जे ग़िज़ा खे हेठि वञी पहुचाए मैदे जे अंदरि। इहो तुंहिंजो मुंहिंजो कमाल कोन्हे, इहो कमाल रब जो आहे जंहिं रब तूं हर इंसान जे निड़ीअ ते हिकिड़ो फ़रिश्तो रखियो अथई जेको अल्लाह साईं उन जे ज़रिए इंसान जे ग़िज़ा ख़ुराक खे उन मैदे ताईं पियो पहुचाए। इहो गिरह फासी जे पए, इहो इंसान फल फ्रूट पियो खाए, इहो को दाणो फासी पए इंसान जे निड़ घुट में, पर उहो अल्लाह साईं फ़रिश्तो रखियो आहे जेको इंसान जे ग़िज़ा ऐं ख़ुराक खे मैदे ताईं पियो पहुचाए। ईअं ई जॾहिं इंसान जी तख़लीक़ थींदी आहे रेह में मादर में, उन पाणीअ खां पहिरियां रतु ठहंदी आहे, रतु ठहंदी आहे। अल्लाह साईं उन्हनि फ़रिश्तनि खे मुक़ररु कयो जेके फ़रिश्ता रब जे हुक्म सां पाणीअ मां रतु पिया ठाहिनि, वरी उन रतु मां गोश्त पिया ठाहिनि, वरी उन गोश्त में अजीब अजीब अंदाज़ सां रतु खे पिया भरनि, वरी उन में हॾा पिया ठहनि। अल्लाह साईं तव्हां असांखे हथ पेर ॾिना आहिनि, इन्हनि में आङुरियूं आहिनि, इन में गोश्त बि आहे, इन में हॾो बि आहे, इन में जोड़ बि आहिनि, इन में रब साईं रतु बि रखी आहे। पर कीअं रब साईं कहिड़े अंदाज़ सां आङुरनि खे रखियईं, ईअं नाहे त हिकिड़ी आङुर में रतु वधीक त ॿी में घटि, ईअं नाहे। हर हिकु मिक़दार सां रब साईं गोश्त रखियो, रतु रखियईं। इंसान जी तख़लीक़ थी त हज़रत इमाम ग़ज़ाली था फरमाइनि ऐं इंसान सिर्फ़ु तूं पंहिंजे वजूद ते नज़र कर, तूं पंहिंजे तख़लीक़ ते नज़र कर त जॾहिं तूं अमड़ जे पेट में पाणीअ जी शक्ल में हुए, उन पाणीअ खां रब साईं तोखे रतु जी शक्ल में आंदो। हलो भला दुनिया जा इंसान हिन बादशाह आहे, पैसे ते दुनिया ते इंसाननि खे नाज़ आहे, पाणीअ मां रतु त ठाहे ॾेखारनि। सभु दुनिया जा इंसान गॾु थियनि जन खे दुनिया ऐं पैसे ते नाज़ आहे, पाणीअ मां रतु नथा ठाहे सघनि, रतु मां गोश्त नथा ठाहे सघनि। अल्लाह से फरमायो ऐ इंसान या अय्युहन्नास उबुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम, जंहिं रब तोखे वजूद बख़्शो अहिड़ी तख़लीक़ मां रब कंदो आहियां, तंहिंजे करे इबादत ऐं बंदगी मुहबत जे लाइक़ बि मां रब आहियां। मुहबत उन रब सां रखी। रब साईं फरमायो वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, इंसान पंहिंजी जान खां पोइ ॿियो इंसान दुनिया जे रिश्तनि में मुहबत रखंदो आहे। तव्हां चाचड़ बिरादरी जा इंसान हो, तव्हांजे बिरादरी जे इंसान खे को इंसान ॿी बिरादरीअ जो ज़ुल्म ज़्यादती कंदो त तव्हां चाचड़ बिरादरी जा इंसान गॾु थींदो। इहो अल्लाह साईं फितरत रखी आहे त इंसान खे पंहिंजे रिश्ते सां मुहबत हूंदी आहे। जेकॾहिं पीउ बीमार थी पवंदो आहे त अॻ में पुटु मथां पहुचंदो आहे, जेकॾहिं पीउ वफ़ात कंदो आहे त औलाद मथां हूंदी आहे, उनजी तकफ़ीन तग़सील गुस्ल हर शइ औलाद कंदी आहे, रिश्तेदार इंसान कंदा आहिनि। अल्लाह साईं फरमाए थो ऐं इंसान वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, इहे रिश्ता बि मां रब ॾिना अथमां। वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, रब साईं रिश्तनि में पंहिंजूं हिकमतूं रखियूं आहिनि। अल्लाह जी का बि शइ हिकमत खां ख़ाली कोन्हे। पहिरियां दुनिया ते जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जा पुटड़ा रहनि था हाबील ऐं काबील, त काबील जॾहिं पंहिंजे हाबील भाउ खे क़त्ल कयईं नाहको, जंहिंजो तज़किरो अल्लाह से क़ुरान शरीफ़ में बि कयो आहे, त पोइ उन काबील भाउ खे त मारियो, हाणे परेशान थी वियो। ज़मीन खे जंहिं हिसे ते रखे पियो उते किविल माकुड़ा पिया अचनि। इंसान आहे एॾो वज़नी खणे उन कुल्हे ते, वरी कुल्हे ते खणी करे हले अॻिते, वरी जंहिं हिसे ते रखे वरी किविल माकुड़ा गॾु थियनि, किविल पई गॾु थिए। तव्हां हिकिड़ो ढूंढ पियो आहे, को पखी को जानवर मरी वियो, तव्हां जलसे गाह जे ॿाहिरों रखो हिन मैदान में, ॾिसंदो त पखी उहा किविल पहुची वेंदी। वरी हितां खणी करे तव्हां बंद ते रखंदो, वरी उते किविल पहुचंदी। वरी उतां खणी करे तव्हां ॿी कंहिं जाइ ते रखो, उते किविल पहुचंदी। त हाणे उहो काबील परेशान थियो त भाउ खे क़त्ल त कयुमि, पर हाणे इन जो लाश काथे रखां। फबास अल्लाह गुराबन,
रब साईं फरमाए थो पोइ असां हिकिड़े रहनुमाई जे लाइ उनखे कांव खे मोकिलियोसीं जेको मुवल कांव जे लाइ चुंब ऐं पेरनि सां खॾु खोटे उन हीअ मिटीअ जे अंदरि हेठि खॾे में पंहिंजे उन हीअ कांव खे पूरे पियो जंहिंजे करे इंसान खे तालीम मिली त इंसान खे ॿाहिरि न रखो इहो इंसानु क़ब्र जे अंदरि हुजे ॿाहिरि हूंदो त बदबू बि थींदी ऐं हिनखे जीत जड़ा उहा किविल पई खाईंदी इहा इंसान जी ताज़ीम कोन्हे इंसान जी ताज़ीम कोन्हे तंहिंजे करे इंसानो हाणे जेकॾहिं तव्हां असांजे अंदरि फोतगियूं पियूं थियनि इंसान जे वफ़ात खां बाद इहो सॼो इंतिज़ाम अलाह सही रिश्तनि जे ज़रिए पियो करे त हिन जी औलाद हिन जी बिरादरी हिन जा रिश्ता को इंसान उनखे गुस्ल पियो ॾे को इंसान उनजो कफ़न पियो ठाहे को इंसान उनखे क़ब्र में पियो रखे को इंसान उनजी लहद ऐं क़ब्र पियो ठाहे अलाह से फरमायो वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम ऐं इंसान इहो अहसान मां रब जो थी जो मां रब तोखे रिश्तनि जो निज़ाम ऐं माहौल ॾिनो आहे पोइ जंहिं रब रिश्ता ॾिना आहिनि एॾो नादान न थी जो रिश्तनि ऐं औलाद औरत जी बिरादरी जी मोहबत में रब खे विसारे छॾे न या अय्युहन्नास सोबुदु रब्बकुम वरी बि पंहिंजे उन हीअ रब सां तालुक़ रखो उन रब जी इबादत कयो लअल्लकुम तत्तक़ून अलाह साईं फरमायो तव्हांखे इबादत जो इन जे करे हुकुम कयो आहे त तव्हांजे अंदरि तक़वा पैदा थिए तक़वा पैदा थिए इंसान तक़वा छा आहे जॾहिं बानो रब सां तालुक़ थो रखे जॾहिं बानो रब जो बणिजी वञे थो जॾहिं दिलि में रब सां मुहबत आहे औलाद सां मुहबत रब जहिड़ी नाहे जान सां मुहबत रब जहिड़ी नाहे दुनिया जे शयुनि सां मुहबत रब जहिड़ी नाहे बल्कि रब सां मुहबत सभिनी शयुनि खां वधीक आहे त पोइ अलाह साईं अहिड़ी दिलि में तक़वा जो अहिड़ो नूर थो अता फरमाए जेका उहा तक़वा जी रोशनाई इंसान जे उज़वनि ते पवंदी आहे राति जो तव्हां असां घर में बल्ब ॿारींदा आहियूं बत्ती ॿारींदा आहियूं पोइ उन बत्तीअ मां बल्ब मां रोशनाई निकिरंदी आहे न रोशनाई हर शइ ॾिसण में पई अचे हूअं अंधारो हो का शइ ॾिसण में कोन पई अचे बल्ब ॿरियो घर जा थांव बि ॾिसण में पिया अचनि घर जूं भतियूं बि उहे जेके आहिनि ॾिसण में पियूं अचनि हीअ खटिड़ो आहे हीअ हंधो आहे हीअ बिस्तरो आहे सभु शयूं ॾिसण में पियूं अचनि इहा उन बल्ब जी रोशनाईअ जी तासीर आहे जीअं बल्ब जी बत्तीअ में रोशनाईअ जो अहिड़ो असरु आहे जॾहिं बानो रब सां तालुक़ रखंदो उन जी दिलि मां अहिड़ी त रोशनाई निकिरंदी जो रोशनाईअ जे ज़रिए इंसान जे उज़वनि ते उहा रोशनाई पवंदी आहे पोइ जंहिं दिलि में तक़वा हूंदी अलाह सां तालुक़ हूंदो जंहिं दिलि में रब सां मुहबत हूंदी अहिड़े इंसान जी अखि बेहयाईअ खां महफ़ूज़ हूंदी अहिड़ी अखि ज़िना खां महफ़ूज़ हूंदी जंहिं दिलि में रब सां मुहबत हूंदी अहिड़ी दिलि वारो हथु हराम ऐं गुनाह खां महफ़ूज़ हूंदो इहो हथु कंहिं सां ज़ुल्म न कंदो इहो हथु कंहिंखे मारींदो कोन इन हथ सां कंहिं इंसान खे बुझो न ईंदो जंहिं दिलि में रब सां मुहबत हूंदी अहिड़ी मुहबत वारी दिलि वारी ज़ुबान उन मां अलाह जो ज़िक्र थींदो नेक गुफ़्तगू निकिरंदी गार गंद उन ज़ुबान खां कोन निकिरंदो जंहिं दिलि में अलाह सां मुहबत हूंदी रब सां तक़वा वारो तालुक़ हूंदो अहिड़ी दिलि में उन जे कननि ते औरतुनि जा आवाज़ न ईंदा राग मौसूके जो आवाज़ न हूंदो त तव्हां असां जहिड़ो इंसान पर उन जे उज़वनि ते एॾो त अलाह जो ख़ौफ़ हूंदो जो जीअं उन जी दिलि रब जी मुहबत में आहे ईअं उन इंसान जा ज़ाहिरी उज़वा बि रब जी मुहबत में हूंदा इहा ई ज़िंदगी आहे साहबा इकराम जी उहे बि त तव्हां असां जहिड़ा इंसान आहिनि उन्हनि खे बि तव्हां असां वांगुरु बचा हा उन्हनि खे बि तव्हां असां वांगुरु ज़मीनूं हुयूं उन्हनि खे बि तव्हां असां वांगुरु ढोर ढगा हा पर अलाह से फरमायो रिजालुन ला तुलहिहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह अहिड़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात आहे जो दुनिया जो धंधो दुनिया जो कारोबार दुनिया जो वापार दुनिया जूं शयूं उन्हनि खे अलाह जे ताल्लुक़ ऐं ज़िक्र खां गाफ़िल न थियूं कनि हाणे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जेकॾहिं मुस्लमाननि जा ख़लीफ़ा आहिनि कंहिं बि जंग में हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु नथा वञनि आहिनि त मदीने शरीफ़ में जेके मुस्लमाननि जा लश्कर दूर दराज इलाइक़नि में आहिनि दुनिया जी मोबाइल कोन्हे जदीद आलात कोन्हनि हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु चए थो या सारियत अल जबल ख़बरदार जबल जे पोयों दुश्मन अथव इहो हज़रत उमर खे इल्म ग़ैब जो कोन्हे
इहो तक़वा जी रोशनाई आहे जो तक़वा जी रोशनाईअ सां अल्लाह साईं उन जे दिलनि जे अखियुनि खे अहिड़ो रोशन कयो जो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मदीने मुनव्वरह में उन जंग जी सिपह सालारी पिया कनि तक़वा जी रोशनाई आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इनके इत्तक़ि अन फ़िरासतल मोमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह ऐं इंसान अल्लाह जे उन्हीअ मोमिन खां तूं ख़ौफ़ रखंदो कर अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे हाणे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जेका राय मशवरो ॾियनि था त क़ुरान शरीफ़ जी आयत उन जे मुवाफ़िक़ लहे थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह साईं उमर जी दिलि खे अहिड़ो बणायो आहे जीअं बनी इसराईल में नेक सालिबाना हूंदा हुआ उन्हनि खे इल्क़ाउ थींदो हो ईअं मुंहिंजी उम्मत में रब साईं हज़रत उमर खे उन दर्जे जो बणायो रब सां अहिड़ो तालुक़ आहे दुनिया सां मोहबत ई कोन्हे हर शइ रब ते क़ुर्बान आहे जिस्म लटो कपिड़ो सादो आहे ज़िंदगी सादी आहे पर रब सां मोहबत आहे रब सां मोहबत आहे इंसानो जॾहिं बाने जी रब सां मोहबत थी वई त पोइ हर शइ आसान थी वेंदी अॼु तव्हां असां शुहदाए इस्लाम जे जलसे में आया आहियूं इहे अल्लाह जा नेक साले बाना जन पंहिंजी जानूं हर शइ रब जे दीन ते क़ुर्बान कयूं त पहिरियां रब सां मोहबत आहे तॾहिं उन्हनि खे जान क़ुर्बान करणु आसान पई थिए रब सां मोहबत हुई तॾहिं त शहीद अहिड़ो इंसान आहे जो रब साईं खे अर्ज़ु कंदो त रब साईं तुंहिंजे जन्नत में बराबरि जन्नत आहे पर उहो लुत्फ़ कोन्हे जॾहिं तुंहिंजे दीन ते शहीद पिया थियूं उन वक़्त में जेका तुंहिंजे दीदार जी लज़त पई थिए उहा हिन जन्नत खां वधीक उहा हिन जन्नत खां वधीक त इन जे करे मुस्लमानो इबादत जो मक़सदु अल्लाह जी ज़ात सां मोहबत आहे रब जी ज़ात सां मोहबत आहे पोइ मोहबत मामूली शइ कोन्हे मोहबत एॾी वॾी नेमत आहे जंहिं दिलि में रब हूंदो आहे जंहिं दिलि में दुनिया नाहे जंहिं दिलि में रब आहे अल्लाह साईं अहिड़े इंसान जो दर्जो तमामु वॾो कयो आहे एतिरो रब साईं दर्जो ॾिनो अथसि जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब थो फरमाए मां एॾो शहनशाह बादशाह आहियां जो आसमान ज़मीन मां रब खे नथा मापाए सघनि पर मोमिन जी दिलि में मां रब हूंदो आहियां जेको ज़ुबान सां पंहिंजी दिलि में अल्लाह अल्लाह पियो करे रब खे यादि पियो करे अहिड़े मोमिन जी दिलि में रब हूंदो आहे अहिड़े मोमिन जी दिलि में रब हूंदो आहे इन जे करे जंहिं दिलि में दुनिया हूंदी उन अहिड़े इंसान खां फ़ाइदो न पहुचंदो नुक़सानु पहुचंदो तंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त काफ़िर जी दिलि में कलमो नाहे ज़ुबान ते हुन कलमो ई कोन पढ़ियो आहे कलमे न पढ़ण जे करे हुनजी दिलि में कलमे जी रोशनाई कोन्हे तंहिंजे करे काफ़िर जी दिलि नरम दिलि न थींदी आहे सख़्तु दिलि थींदी आहे मोमिन जी दिलि नरम थींदी आहे जो हुनजी ज़ुबान ते कलमो पाक हूंदो आहे दुनिया जा इंसान ॾिसो ईअं ई आहे अॼु दुनिया कहिड़ी तरक़ी कई आहे सवाइ मारण जी बि त कुझु ई कोन्हे पढ़ो अख़बारुनि खे छॾो इंसान जो क़तल नज़र कयो फ़लस्तीन में इंसान जो क़तल नज़र कयो बर्मा में इंसान जो क़तल नज़र कयो शाम में इंसान जो क़तल नज़र कयो इराक़ में इंसान जो क़तल नज़र कयो पंहिंजे मुल्क में बेजा इंसाननि जो क़तल पियो थिए त दुनिया जा इंसानो जेकॾहिं दुनिया इहा शइ चाहे थी त दुनिया में अमन ऐं सलामती हुजे उन जे लाइ रस्तो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम इस्लाम खां सवाइ ॿियो को रस्तो ई कोन्हे जॾहिं इंसान इस्लाम ते हलंदो कलमो पाक पढ़ंदो अल्लाह जी इबादत कंदो रब जी मोहबत कंदो त पोइ अहिड़े इंसान अहिड़े मुआशिरे में इंसान खे बि अमन मिलंदो तव्हां असांजी हीअ हिंदुस्तान जी धरती मुहम्मद बिन क़ासिम फ़तह कई मुहम्मद बिन क़ासिम रहमतुल्लाह अलैह फ़ाते आहे इन मुहम्मद बिन क़ासिम रहमतुल्लाह अलैह खां वठी ज़फ़र शाह 1000 साल थियो आहे इहा मुस्लमाननि जूं हुकूमतूं रहियूं आहिनि मुस्लमाननि जूं हुकूमतूं रहियूं आहिनि पोइ मुहम्मद बिन क़ासिम खां वठी ज़फ़र शाह मुस्लमान ताईं 1000 साल जे अंदरि कंहिं हिंदूअ खे को हिंदू क़तल न थियो आहे सिख बि रहनि पिया हिंदू बि रहनि था गैर मुस्लिम इंसान आबाद आहिनि पर अहिड़नि मुस्लमाननि जी बादशाहीअ में को हिंदू क़तल न थियो आहे जेकॾहिं इस्लाम खून रेज़ीअ जो मज़हब आहे क़तल गारत जो मज़हब आहे इस्लाम दहशतगर्दीअ जो मज़हब आहे त पोइ 1000 साल इन्हनि हिंदुनि ईसाइनि ते ज़ुल्म छो न पियो थिए उहे क़तल छो न पिया थियनि पर उन जे मुक़ाबले में तव्हां यूरोप जो अंग्रेज़नि जी
उन हीअ चंगेज़ ऐं हिटलर जूं तारीख़ूं पढ़ो जंहिंमें इंसान ज़ात जो क़त्ल ई क़त्ल थियो आहे, क़त्ल ई क़त्ल थियो आहे। जॾहिं उंदलुस में तारिक बिन ज़याद खां बाद तातारी जॾहिं अचनि था, एतिरो इंसान जो क़त्ल थो थिए। उन वक़्त में यहूदी ईसाई चवनि था, यहूदी चवनि था असां एतिरो मुस्लमाननि खे क़त्ल कंदासीं जो उठ जे मुंडीअ ताईं अची रतु पहुचे, एतिरो उठ सॼो रत सां भरिजी वञे, एॾो खून रेज़ी थिए, तॾहिं असां यहूदियुनि जी दिलि ख़ुशि थींदी। अॼु इहो ई मुआशिरो आहे। पूरी दुनिया जे अंदरि मुस्लमान उन हीअ क़त्ल गारत जे ज़ुल्म में पीसिजी रहियो आहे। पूरी दुनिया में इंसान ज़ात सां ज़ुल्म आहे। इहो नतीजो कुफ्र जो आहे, इस्लाम जो तोहफ़ो कोन्हे। इस्लाम त उहो दीन आहे जंहिं इंसान ज़ात खे प्यार ऐं मुहबत जो दर्स ॾिनो आहे, प्यार ऐं मुहबत जो दर्स ॾिनो आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मुस्लमाननि जा ख़लीफ़ा आहिनि, लेकिन कंहिं जंग में शरीक न पिया थियनि, उतां सिपह सालारी करनि था। त इन जे करे मुस्लमानो, इस्लाम दीन वॾे में वॾो मज़हब आहे। इन दीन इंदल्लाह इस्लाम, अल्लाह वटि दीन आहे त इस्लाम ई आहे। इस्लाम सलामती खां वरितल आहे, माना हिन में मुस्लमान जो त तहफ़ुज़ आहे, पर ॿिए इंसाननि जो बि तहफ़ुज़ आहे। हज़रत उमर साईं जी तारीख़ त पढ़ो, 22 लख मुरब मील ते जॾहिं उहो मुस्लमान हुकूमत करे थो, उन जी हुकूमत में यहूदी ऐं ईसाई ग़रीब मिस्कीन आहिनि। जीअं बैतुल माल मां ख़र्चो मुस्लमाननि खे मिले थो, तीअं बैतुल माल मां ख़र्चो यहूदनि ऐं ईसाई ग़रीबनि खे बि मिले थो। जे इस्लाम शिदत जो मज़हब हो त पोइ हज़रत उमर साईं यहूदनि ईसाइनि ग़रीबनि जी छो देखभाल कंदा, छो पिया करनि? मालूम थियो त दीन इस्लाम उहो आहे जंहिं इंसान ज़ात खे प्यार ऐं मुहबत जो माहौल ॾिनो आहे। इन जे करे मुस्लमानो, इस्लाम जे अंदरि जेके शहादतूं थियूं आहिनि, पहिरियां शहादत जंहिं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वधि में वधि सदमो ॾिनो, उहा हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे जी उहद जे जंग में जंहिं सहाबीअ सॻोरे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म, सहाबीअ जे जिस्म जी बेअदबी कई वई। इहो पहिरियों उहो शहादत जो सदमो आहे जंहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वधि में वधि सदमो ॾिनो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं मुंहिंजे चाचे जे जिस्म जी बेहुरमती कई आहे, असां उन्हनि काफ़रनि जे 70 ॼणनि सां ईअं कंदासीं, 70 ॼणनि सां। अल्लाह से फरमायो, वसबिर ऐं नबी तूं सब्र कर, सब्र कर। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र कयो, सब्र अहिड़ो जो दुनिया उन जो मिसाल नथी पेश करे सघे। पोइ उन खां बाद ॿियो अज़ीम वाक़ियो इस्लाम जे अंदरि उन सहाबीअ सॻोरे जो थिए थो जंहिंखे निमाज़ जी हालत में शहीद थो कयो वञे, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु। हज़रत उमर साईं जॾहिं ख़लीफ़ा थिया, हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु सहाबिया जंहिंजो लक़ब हो सिरुन नबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो राज़दान सहाबी। हज़रत उमर साईं हज़रत हुज़ैफ़ा वटि आया त हुज़ैफ़ा, तूं मूंखे ॿुधाए त मुंहिंजी ख़िलाफ़त हली सघंदी या न हली सघंदी, को फितनो फ़साद त न थींदो? त हज़रत हुज़ैफ़ा साईं फरमायो, न साईं, अव्हां जी ख़िलाफ़त अमन सलामती सां हलंदी, पर तव्हांजी ख़िलाफ़त में हिकिड़ो वॾो वाक़ियो थींदो। कहिड़ो वाक़ियो थींदो? अल्लाह साईं फितननि ऐं इस्लाम जे विच में हिकिड़ो दरवाज़ो रखियो आहे। रब साईं हिकिड़ो दरवाज़ो रखियो आहे कुदरत जो। उन दरवाज़े जी चौकट खे धकु लॻंदो, चंद ॾींहंनि खां बाद उहा चौकट हेठि किरंदी, दरवाज़ो हेठि किरंदो। जॾहिं उहो दरवाज़ो किरियो त पोइ फितना मुस्लमाननि जे अंदरि काहे पवंदा। हज़रत उमर साईं सम्झी विया, फरमायो, हुज़ैफ़ा, मालूम थियो त रब उमर खे इस्लाम ऐं फितननि जे विच में तहफ़ुज़ जो हिकिड़ो दरवाज़ो बणायो। उमर जी ख़िलाफ़त, उमर जी ज़िंदगी हिकिड़ो दरवाज़ो आहे। तॾहिं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं रस्ते खां उमर ईंदो, शैतान उन रस्ते खां न ईंदो, शैतान उन रस्ते खां न ईंदो। इहो उमर खे अल्लाह साईं फितननि खां बचाव जे लाइ इस्लाम जे तहफ़ुज़ जो हिकिड़ो दरवाज़ो बणायो हो। हज़रत उमर साईं फरमायो, हुज़ैफ़ा, मालूम थींदो त मां उमर शहीद थींदुसि, मां उमर शहीद थींदुसि, पर मूंखे हिकिड़ो धकु लॻंदो, उन धक में मुंहिंजी वफ़ात थींदी। जॾहिं उमर जी शहादत जो वाक़ियो थींदो त पोइ फितना मुस्लमाननि जे अंदरि काहे पवंदा। थियो बि ईअं ई आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त अहिड़े अंदाज़ सां हली आहे जो झंग जा जानवर बि अमन ऐं सलामती सां पिया गुज़ारनि। कंहिं बघड़ खे नाहे जुरत जो बकरीअ खे खाए,
कहीं इंसान के इहो हक़ न आहे जो कहीं ते ज़ुल्म ज्यादती करे। एॾो अदल ऐं इंसाफ़ अमन ऐं सलामती वारो माहौल हो। जॾहिं हज़रत उमर साईं शहीद थिया, उन मजूसीअ खंजर हयो, चौकट खे धकु लॻो। चंद ॾींहंनि खां बाद हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु 17 नमाज़नि खां बाद पोइ वफ़ात था करनि। दरवाज़ो इस्लाम जो किरियो त फतना किरी पिया, फितना तेज़ीअ सां आया। हाणे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा था थियनि त हज़रत उस्मान उन ख़लीफ़े खे मदीने शरीफ़ में 50 ॾींहं क़ैद में रखियो थो वञे। अब्दुल्लाह इब्न सबा यहूदी, उहो मुनाफ़िक़ ख़बीस जेको इस्लाम जे ख़िलाफ़ साज़िशूं पियो करे, यहूदनि खे मौक़ो मिलियो। हज़रत उस्मान साईं जी शहादत खां बाद हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं ख़लीफ़ा था थियनि, जंगे जुम्मन जंगे सुफ़ीन जा वाक़िया था अचनि, सहाबिन जूं जंगियूं थियूं लॻनि। उन खां बाद हज़रत मुआविया जो ज़मानो अचे थो त यज़ीद जहिड़ो इंसान ख़िलाफ़त ते वेहे थो। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जो करबला में वाक़ियो थो थिए। फितननि जा दरवाज़ा पिया उथनि। त मुसलमानो, अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे त असुल इहा शइ आहे त इंसान जी कामयाबी रब जे तालुक़ सां आहे, अलाह जी मोहबत सां आहे। जॾहिं हिन इंसान जी दिलि में रब सां मोहबत अची वई, जान कुर्बान करणु आसान थींदो, रिश्ता कुर्बान करणु आसान थींदा, पैसो पाई कुर्बान करणु आसान थींदो। जीअं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ज़िंदगी, जीअं हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जी ज़िंदगी, जीअं हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु जी ज़िंदगी, जीअं सहाबन सगोरनि जी ज़िंदगी, जीअं हज़रत इमाम हुसैन जी ज़िंदगी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैबर जी जंग ते अञा न विया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ़ में हुया। हिकिड़ो बदवी आयो ॿाराड़ीअ जो, चए अल्लाह जा रसूल, मां मुसलमान थियो आहियां, कलमो पढ़ियो आहे। फरमायो तूं छो कलमो पढ़ियो थी? चए इन जे करे त साईं इस्लाम कुफर जी जंग लॻे, पोइ अल्लाह जो रसूल मैदान जिहाद में हुजे, दुश्मन जो तीर मूंखे गर्दन में लॻे, मां महबूब मुस्तफ़ा जे क़दमनि में शहीद थी वञा। मुंहिंजी इहा तमन्ना आहे। पोइ उन खां बाद उहो न हीअ बदवीअ जे इस्लाम खां बाद ग़ज़वा ख़ैबर थी लॻे। ख़ैबर जी जंग में उहो बदवी अचे थो, इस्लाम कुफर जी जंग थी लॻे। उन हीअ बदवीअ सहाबीअ खे तीर गर्दन ते लॻे थो, लेकिन उहो महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं उन शहीद जो जनाज़ो आणिजे थो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर ते ख़ुशी थी। फरमाई त उहो इंसान आहे जहिड़ा हिन लफ़्ज़ चया हा, रब हिन जे लफ़्ज़नि खे ओड़ो सचो कयो आहे। तंहिंजे करे अहिड़े शहीद खे मां मुहम्मद जे चोले मुबारक सां कफ़न ॾिनो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो जुब्बो मुबारक उन हीअ ज़ख़्मीअ, उन हीअ शहीद बदवीअ खे ॾिनो त दुनिया जा इंसान जहिड़ा उहे लफ़्ज़ पियो चए, रब उन जे लफ़्ज़नि खे ओड़ो पियो पको करे। त जान सां मोहबत न हुई, इहा जान अलाह जे दीन ते क़ुर्बान थी। पर मुसलमानो, जीअं शहादत जो दर्जो आहे, महबूब मुस्तफ़ा फरमायो, मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजुर मियत शहीद। जंहिं मुंहिंजे उम्मती फितननि जे ज़माने में मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदह कयो, उनखे 100 शहीद जो सवाबु मिलंदो, 100 शहीद जो सवाबु मिलंदो। बाबा तव्हां असां जलसो थियो आहे हेॾो सारो वॾो, अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ख़ैरात कई अथव, कंहिं ख़ैर ख़ैरात ते टोक ठठोल त न कई। जेकॾहिं को माण्हू 5 रुपया महजी शरीफ़ में ॾींदो, मदरसे में ॾींदो, ख़ैर कंदो, जुमे ते देग लाथई, को माण्हू टोक ठठोल त न कंदो, अञा माण्हू तारीफ़ कंदा, ॾाढो सखी आहे। पर जेकॾहिं इहो इंसान पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत खे अपनाए त माण्हू टोक कंदसि, माण्हू टोक कंदसि। अॻे त केॾो भलो हूंदे, हाणे तूं वरी हाणे अची पोड़प में बुज़ुर्ग थियो आहे, हाणे तूं ॾाढ़ी छॾी आहे, हाणे तूं निमाज़ी थियो आहे, हाणे तूं हाजी थियो आहे, त हाणे हिन खे इंसान टोक ऐं ठठोल कंदा। तंहिंजे करे महबूब मुस्तफ़ा फरमायो, मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजुर मियत शहीद। जंहिं फितननि जे ज़माने में मुंहिंजे उम्मतीअ मुंहिंजे सुन्नत खे ज़िंदह कयो आहे, इहो 100 शहीद खां वधीक सवाबु हिनखे मिलंदो। मुसलमानो, हाणे जंहिं मुआशिरे में तव्हां असां हलूं था, इन मुआशिरे जे अंदरि बेदीनी घणी आहे, बुराई मथे आहे, बुराई मथे आहे, नेकी हेठि आहे। जेकॾहिं तोड़जे न गुनाह खे ऐं बुराईअ खे, त गुनाह मथे थी वेंदो, नेकी हेठि थी वेंदी। जे ॾिसबो त मुसलमान थोड़ा आहिनि, बेदीन इंसान घणा आहिनि। जे ॾिसबो मुसलमाननि में त निमाज़ी थोड़ा थींदा, बेनिमाज़ी घणा थींदा। जे ॾिसबो त हराम घणो आहे, हलाल थोरो आहे। जे ॾिसबो त अलाह जो ख़ौफ़ थोरो आहे, बेखौफ़ी घणी आहे। जे ॾिसबो त कूड़ घणो आहे, सच थोरो आहे।
ईमानदारी, सिदाकत, सचाई, नबीअ जी सुन्नत, सीरत, दीन इस्लाम जूं खूबियूं उहे घटि आहिनि। बुराई ऐं गुनाह चोटीअ ते आहे, बुराई ऐं गुनाह चोटीअ ते आहे। पोइ अहिड़े मुआशिरे जे अंदरि इंसान महबूबे मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत खे ज़िंदह करणु इहो ख़ैर ख़ैरात खां वधीक अथव, ख़ैर ख़ैरात खां वधीक अथव। हिकिड़ो इंसान करोड़ रुपयो ख़ैरात करे, करोड़ रुपयो, भले तूं करोड़ रुपए जूं देगियूं लाहे, इहो बि भलो अमल आहे, पर इन जे मुक़ाबिले में तूं महबूबे मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत खे ज़िंदह कर, इहो तुंहिंजे करोड़ रुपए ख़ैरात खां वधीक अथई। त मुस्लमानो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत खे ज़िंदा कयो। हे दुनिया जो जहान ॾिठो अथव न, इहो जहान नंढड़ो आहे, क़ब्र जो जहान इन खां वॾो आहे, इन खां वॾो आहे। वरी आख़िरत जो जहान इन खां बि वॾो आहे। क़ब्र जो जहान एॾो वॾो आहे। तव्हां असां हिते वेठा आहियूं हबीब ॻोठ जे अंदरि, हितां को माण्हू अखि सां मदीनो पाक ॾिसी थो सघे? तव्हां खां पुछां थो, कोन था ॾिसी सघो न। तव्हां असां त हे घोटकी शहर बि कोन ॾिसी सघंदासीं, तुंहिंजी मुंहिंजी अखि जी नज़र एॾी वॾी त कोन्हे। पर महबूबे मुस्तफ़ा फरमायो, जेको इंसान क़ब्र में पहुचे थो, क़ब्र में पहुचे थो, उन इंसान खे अल्लाह साईं रब जे तरफ़ां 3 सुवाल थींदा आहिनि, मन रब्बुक, मन दीनुक, मन नबीयुक। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुवाल जे मुताबिक़ हदीस पाक में लफ़्ज़ आहिनि, अल्लाह साईं ज़मीननि जे पर्दनि खे हटाए, रब साईं ज़मीन जे हिजाबात खे हटाए, महबूबे मुस्तफ़ा रोज़े पाक में हिन मयत खे तव्हां हबीब ॻोठ जे अंदरि दफ़न कयो आहे क़ब्रिस्तान में, इहो हितां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थो करे क़ब्र जे अंदरि। हालांकि क़ब्र त नंढड़ी थींदी आहे, क़ब्र त नंढड़ी आहे। तुंहिंजे मुंहिंजे अकुल जी खोपरी न बि सम्झे, तुंहिंजी मुंहिंजी कम फहमी आहे, लेकिन अल्लाह जे नबीअ जो फरमान सचो आहे त उहे फ़रिश्ता हिन हीअ इंसान खे इन हीअ क़ब्र मां महबूबे मुस्तफ़ा जो दीदार था कराइनि। जेकॾहिं नबीअ जी सुन्नत, सीरत, ईमान, कलम हुयो त पोइ हमेशह पियो दीदार करे, जेकॾहिं न त पोइ दीदार जी दरी बंदी थी वञे, उहो हिजाब पर्दा था अची वञनि, त मालूम थियो त क़ब्र जी ज़िंदगी, क़ब्र जो जहान दुनिया जे जहान खां वॾो आहे। दुनिया नंढड़ी आहे, इन जे करे ख़सीस दुनिया खे ॾिसी इंसान पंहिंजे क़ब्र ऐं आख़िरत खे न विसारे, क़ब्र ऐं आख़िरत खे न विसारे। इंसान हीअ ज़िंदगी वॾी क़ीमती आहे, इन ज़िंदगीअ में पंहिंजे रब खे राज़ी कयो, तौहीद जो अक़ीदो रखो, पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत कयो, महबूबे मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत खे अपनायो, दीन इस्लाम खे चिंबड़ी पओ। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जो अचण विहण क़बूल फरमाए। अल्लाह साईं अव्हां जे इन दीनी इज्तिमा खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाए। रब करीम हिन इज्तिमा खे तव्हां असां जे लाइ हिदायत ऐं पंहिंजे रज़ा जो सबब बणाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह, या रहमान, या रहीम, या हय्यु, या क़य्यूम। अल्लाह साईं तू दीन जी सम्झ अता फरमा। रब साईं ईमान कामिल नसीब फरमा। या अल्लाह साईं तू असांखे दुनिया जे फितननि खां महफ़ूज़ फरमा। अल्लाह साईं जन बाननि हेॾो इंतज़ाम कयो आहे, अल्लाह साईं उनजे इंतज़ाम खे क़बूल फरमा। अल्लाह साईं जमाअत जी हाज़िरी बि क़बूल फरमा। रब साईं बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, मुहताजनि जूं ज़रूरतूं पूरियूं फरमा। क़ब्र क़यामत असांजी रोशन फरमा। अल्लाह साईं कामिल ईमान सां ज़िंदगी अता फरमाए, कामिल ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए। वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िहि मुहम्मदिन व आलिहि व बारक वसल्लम बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ला इलाहा